बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्तु हेडलाइन। चुल्ह जे इलाइक़े गढ़ी हसन में गोश्त झंगल धुओ में जवाबदार मुड़ुस लाल बख्श बुर्रो कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी नौजवान ज़ाल नज़ीरा खे टीटी पिस्तौल जा फायर करे क़त्ल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। पुलिस इत्तला ते वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वरितो ऐं पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि जवाबदार फ़रार आहे। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जैकबाबा जे सेकेंड एडिशनल सेशन जज गुलाम अली कनासरो जी अदालत में थुल शहर में सेबको अमलदारनि पारां बदतरीन लोड शेडिंग करण ख़िलाफ़ शहरनि पारां वकील रोशनुद्दीन कंडरानी जी मार्फत दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿुधणी थी गुज़री। अदालत में SDO सेबको ठुल मीर अहमद नूनारी, लैंड सुप्रिंटेंडेंट शब्बीर खोसो ऐं वकार नूनारी पेश थिया, जिते अदालत सेबको अमलदारनि खे गैर कानूनी लोड शेडिंग ख़त्म करण, नाक़िस तारूं ऐं पोल सही करण सां गॾोगॾु लोड शेडिंग शेड्यूल 2 ॾींहनि जे अंदरि अदालत में जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे ऐं ॿुधणी 7 अगस्त ताईं मुलतवी कई वई आहे। इंडिया पारां कश्मीर ते गैर कानूनी कब्ज़े ऐं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर सॼे मुल्क जियां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में यौम इस्तेहसाल मल्हायो वियो। जैकबाबाद, शिकारपुर, छछो, मटियारी, ड्रिगड़ी, मीरपुर माथेलो, पनो आकिल ऐं सक्कर में कश्मीरियुनि जे हक़ में रैलियूं कढियूं वयूं। जैकबाबाद में ज़िले इंतज़ामिया पारां असिस्टेंट कमिश्नर नासिर अब्बासी ऐं अब्दुल हई सुमरो जी अॻवानी में बहरिया कॉलेज खां जुलूस कढियो वियो। जमीयत उलमा इस्लाम पारां मदरसा कासिमुल उलूम खां मौलाना फिदा अहमद डूल, इत्तेहाद अहले सुन्नत पारां अब्दुल नबी शाह मस्जिद खां सैयद एजाज शाह, जमायत इस्लामी पारां दफ्तर जमायत इस्लामी खां दीदार लाशारी, पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां आदम खान रोड खां असगर खान पाहवर, ज़ीशान खान पाहवर, एडवोकेट अब्दुल हमीद गोपान जी अॻवानी में रैलियूं कढियूं वयूं। सक्खर में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सक्खर पारां स्टेडियम चौक खां बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख, डेप्यूटी कमिश्नर राना अदील जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल जे ॿारनि, रेवेन्यू, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, तालीम, सेहत, पुलिस, रेंजर्स, एक्साइज, स्काउट्स, वापारिन, शहरिन, डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ समेत शहरिन वॾे अंग में शिरकत कई। पनो आकिल में सियासी समाजी तोड़े मजहबी धुरिन पारां प्रेस क्लब आॾो यौम इस्तेहसाल रैली कढी वई। मीरपुर माथेलो में क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी अमीन शाह राशिदी तरफ़ां घंटा घर खां प्रेस क्लब ताईं पीर बख्श भट्टी, सादुल्ला कोराई ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। ड्रिगड़ी में ज़िंदगी फाउंडेशन पारां AC ड्रिगड़ी झामनदास, CEO ज़िंदगी फाउंडेशन रज़ाक हैदर, असिस्टेंट मुख्तियारकार अयाज हुसैन शालमानी, तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद तारिक काका ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। मटियारी में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी अॻवानी में मेमण हाउस, मटियारी खां सईदाबाद ताईं मोटरसाइकिलनि ऐं कारनि जी रैली कढी वई। घारो में AC घारो हेड साकरो सलीम मेमण, PMO घारो मुनव्वर मलाह, चेयरमैन घारो उस्मान कुंभार, तालका एजुकेशन ऑफिसर नूर मोहम्मद बलोच, DSP साकरो रसूल बख्श सियाल, सदर प्रेस क्लब सैयद इमरान अली ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। शिकारपुर में डेप्यूटी कमिश्नर नवीदुर रहमान लाड़ेक ऐं SSP कामरान नवाज जी अॻवानी में जहाज चौक खां रैली कढी वई, जंहिंमें सेहत खातो, रेवेन्यू, पुलिस, पैरामेडिकल स्टाफ, सोशल वेलफेयर, इंफॉर्मेशन, बेलो खातो, स्काउट, तालीम खातो, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं PTI अॻवाननि शिरकत कई। जैकबाबाद में सदर पुलिस जी कार्रवाई, मज़दा जे ॻुझे खाननि मां 400 ग्राम हानिकार सोपारी हथ, हिकु जवाबदार गिरफ़्तार। जैकबाबाद पुलिस तर्जुमान मूजिब SHO सदर बशीर अहमद मक्सी ॻुझे इतला ते शंबे शाह पुलिस चौकी ते कार्रवाई कंदे बलोचिस्तान खां ईंदड़ हिकु मज़दा जे ॻुझे खाननि मां 400 किलोग्राम हानिकार सोपारी हथ करे कराची वासी जवाबदार मुमताज़ पठान खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं संदसि मथां गुटको एक्ट 2019 तहत केस दाख़िल करे छॾियो। ऐं ठठो सां वास्तो रखंदड़ सिंध जो भलोड़ शाइर अली मोहम्मद उडेराई गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बीमारी जे बिस्तर ते पयल आहे ऐं इंतहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी घारण ते मजबूर आहे। अली मोहम्मद उडेराई पंहिंजी जवानी में केतिरा ई गीत लिखिया, जेके सिंध जे मशहूर फनकारनि बि ॻाया। ठठो जी सुञाण धुरिन पारां सिंध जे भलोड़ नाले वारे शाइर अली मोहम्मद उडेराई जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण ऐं संदसि माली मदद करण जी घुर कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsxp.com और फेसबुक ते फॉलो कयो।
ॾिसंदा रहो जैकब न्यूज़ ख़बर खां।